मसलो इहो आहे त हिकिड़ो महीनो अॻु में असांजो सिकंदर नाले माण्हूअ खे पुलिस खणी वई धाड़ियुनि जीअं जंहिंमें असांखे ॿुधाइनि ई कोन पिया त को पुलिस खणी वई आहे या FIR खणी आहिनि या एजेंसी वारा खणी आया आहिनि। असांजो घर में पिटको ऐं ॿचिड़नि जो पिटको असां पथर हणी वेही रहियासीं। बाद में 4 ॾींहंनि खां पोइ SHO CI सेंटर जो यासीन ट्रगड़ फ़ोन कई त तव्हांजे छोकिरे खे मां खणी आयो आहियां, केसनि में घुरबल आहे, मूंखे पैसा ॾींदव त मां हिनखे छॾींदुमि, न त मां हिनखे हाफ फ्राई या फुल फ्राई करे रोड ते उछले वेंदुसि। मुंहिंजो पुटु खणी वियो सिकंदर, इहो यासीन ट्रगड़, इहो खणी वियो 5-6 ॾींहं गुम थी वियो। गुम थियण खां पोइ हिन फ़ोन कई, तुंहिंजे पुट ते वॾा ॾोह आहिनि, फोरू आहे, धाड़ेल आहे, हीअं 25 लख ॾे। मां चयो मां त ग़रीब आहियां, मूंखे 25 लख जी वसियत ई कोन्हे त मां काॾे वञा। जो मुंहिंजो धाड़ेल आहे त तूं छो करेसि, अॻिते करेसि। 25 लख ॾे त सुबुह जो हाफ कंदो बसि खणी वञिजांइ। हिननि टंडेला जे रवासियुनि जो चवणु आहे त संदन नौजवान खे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे, जंहिंजे आज़ादीअ लाइ रिश्वत तलब करे रही आहे। कैमरामैन हसीब सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध न्यूज़, हैदराबाद।